नाज़रीन, खिप्रो वेझो खाही शहर खां 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ॻोठ दीन मोहम्मद मरी हिन जदीद दौर में बि हिकु बुनियादी सहूलियतुनि खां वांझिल आहे त ॿियो वरी बरसाती पाणी जे घेरे में अचण सबबि ॻोठाणा वरीन अज़ियतुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे खिप्रो मां असद शाह। संदुनि ॻोठनि मां अञा गुज़िरियल साल वारी महाॿोॾि जो बरसाती पाणी मस सुको हो। हू ॾुखियो सुखियो वक़्तु गुज़ारे विया। हेल खेनि इहा उमेद हुई त पोखियल फ़सुल सुठी उपत ॾींदो, संदुनि सभई लुड़ लही वेंदा। पर हिन साल त सावणी जूं शुराती बरसातूं ई संदुनि लाइ ॼण ज़हमत बणिजी पियूं आहिनि। संदुनि उमेदुनि तां ॼण हेतिरो सारो पाणी वरी वियो आहे। ही खिप्रो वेझो खाही शहर खां 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ॻोठ दीन मोहम्मद मरी जा मंज़र आहिनि। ही हिकु ॻोठ न पर हिते अंदाज़न 5 खां 6 ॻोठ आहिनि, जिन जी पोज़ीशन बि तक़रीबन साॻी आहे। जदीद दौर में हर बुनियादी सहूलियत खां वांझियल हिननि ॻोठनि जो ॼण को धणी साईं आहे ई कोन। ही ॻोठाणा ॼण अॼु बि पत्थर जे दौर वारी ज़िंदगी गुज़ारीनि पिया था। खेनि हिन जदीद दौर में केतिरनि बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे, हू पाण ॿुधाइनि था। ही 2009 खां चालू आहे। 9 वारी बोर्ड असांजे मथे किरी आहे। उन खां पोइ वरी मथां 2011 वारी बोर्ड आई। उन में बि असांजे कई माण्हू फोत थी विया, बाबा तव्हां ॾे रोड ईंदो इजो अथव, असां वटि रोड अचे, असां ॾे रोड न आयो। अधी सादी अंबरी खे 2 चकर चयोसीं, सभिनी खे चयोसीं, अञा तो पियो अचे पंधु परे आहे, शायदि बेराणी हले केतिरो पंधु परे आहे, उतां जॾहिं हिते पहुचे माण्हुनि वो कारूं झर खां करे कश्मीर ताईं रोड ठाहे छॾिया आहिनि। असांजो सिर्फ़ु 1.5 किलोमीटर रोड आहे। 1.5 किलो रोड खे असां छा करियूं? कची भराई जे असांखे मिले न त बि असां शुक्र अलहमद इहो बि चऊं, बाबा असां तव्हांजो ॾोह कहिड़ो कयो आहे। 1000 वाउंट आहे। 1000 वाउंट जी कख जेतिरी बेहिमत न आहे। रोड बि कोन्हे, लाइट बि कोन्हे, कुझु कोन्हे, स्कूल में मास्तर बि कोन्हे, हेॾो पाणी आहे, बीठा आहियूं। हीअ त शुरू वारी बरसाति अॻिते छा थींदो? अॻिते हाणे या नसीब घरनि मां अचो वञो कीअं? बसि इहो झाग आहे, पाणीअ घुरे जॾहिं मां झागींदे अचूं था, झागींदे वञूं था। ही ॻोठ हिकु त बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल, ॿियो हर साल बरसाती पाणी जे घेरे में हूंदा आहिनि। ॻोठाणनि मूजिबि मच्छरनि जे आज़ार सबबि केतिरा ई मासूम ॿारड़ा हर साल मलेरिया, डायरिया जहिड़नि ख़तरनाक बीमारियुनि जे वर चढ़ी वञनि था। ॻोठाणनि जा ॾुख, दर्द, सूर ऐं जंहिं तकलीफ़ूं ॿुधण ऐं रिकॉर्डिंग दौरान असांजी नज़र पाणी में ॿुॾल तरक़ियाती मनसूबे जे हिकु पुराणे बोर्ड ते पई। ॻोठाणनि खां पुछियोसीं, अव्हां जे ॻोठ में कुझु न कुझु त तरक़ियाती कम थिया आहिनि? त हुननि ॿुधायो, साईं बोर्ड असांखे लिखी ॾेई विया, इहो असांखे फी सबीलिल्लाह उन्हनि ॾिनो आहे। इहा बि उन्हनि जी वॾी महिरबानी थी जो आवाम खे ॾेखारियूं त असां हिननि खे लाइट ॾेई छॾियो आहे। हाणे तव्हां हींअर लाइट जे चओ फेर अखि फेरायो, किथे लाइट जो थंभो अवां ॾिसो त असांखे भली फांसी ॾेई छॾियो, छो त हुकूमत में एतिरो पैसो कोन्हे जो 5 थंभा उन्हनि वटि कोन्हे। पाकिस्तान जो कर्ज़ जॾहिं लहंदो तव्हांखे थंभा मिलंदा। असांजी दुआ इहा आहे पाकिस्तान जो कर्ज़ लहे त असांखे रोड बि मिलंदो, रस्तो बि मिलंदो, लाइट बि मिलंदी, स्कूल जे लाइ बि सहूलियतूं थींदियूं। हिननि ॻोठाणनि जो गुज़ारो ई ॿनी ॿारे ऐं चौपाए माल ते आहे। संदुनि फ़सुल त ॿुॾी विया, हाणे रोज़गार जो सहारो चौपायो माल ई बचियो आहे। सो बि मच्छरनि जे घेरे में आहे, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। हूअं असांखे पाणी हिकिड़ो ढुक बि कोन ॾींदा आहिनि। जेॾी महिल बरसातूं वसंदियूं आहिनि त पाणी जो मुंहुं ॾींदा पुछड़नि में। असांजा फ़सुल ॿुॾी विया, वरी बि फ़सुल ॿुॾी हलिया। असीं ग़रीब मिसकिन केॾांहुं वञूं? हींअर बि मां ॾिठो, असां मच्छरदानियूं पिया हणूं माल जे लाइ, इहो मालनि ते असांजो सहारो आहे। पियो वञूं केॾांहुं? 1 नंबर ते रोड आहिनि, हू रोडनि खे उन्हनि खे ठाहिनि कोन था। मेन रोड हिननि खां नथा ठाहिनि त असांखे छा ठाहे ॾींदा रोड? असां सां ज़ुल्म आहे, असीं केॾांहुं वञूं भला? उमेद कजे थी त इख़्तियारियूं नोटिस वठी हिननि ॻोठाणनि खे बुनियादी सहूलियत फ़राहम करे संदुनि बेचैनी ख़तमु कई वेंदी। साथी रिपोर्टर अज़ीज़ हालेपोटो ऐं कैमरामैन सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खाही, खिप्रो।